दा वो दा जी कीअं थी तबियत तबियत सही ना है पाण हलो कीअं चङी डॉक्टर खे ॾेखारिजो सही हाँ आओ दवा बवा खाधी दवा खाधी हम फायदो न ॾिनो अथई हाँ वो खीर वार गोरियूं खीरा गोरी भी खाधी फायदो न पियो आहे बस सी घणो आहे जान में हाँ सी नथो छॾे हलऊं त रात भी टेस्ट करायूं सा हल सही आहे पर कल तीअं दवा वठी आई उद गुद थी खाधी अरा मां नथो घुमी सघां डॉक्टर खे हेॾे वठी आ जेकी तुंहिंजी सलाह दा हा हेॾे वठी चयसि हाँ पोइ हिते ॾेखारियूंसि था हल सही आहे बस हल तूं सुम्ह ईअं काथे किरी न पई सुम्ह दा सुम्ह ॾेखारियूं उन्हीं की कलो की दवा तोखे न लगी सही आहे अॼु हलां तूं वञा तो ॿिए गिरे चङी घटि थो चवां सही आहे सुठे खे वठी ॾाढो सी वरितो थी बुखार सी छॾे न न अल्लाह ख़ैर कयूं अब्बा काथे आ मरीज हम मरीज़ है मरीज तो जो गोले गोले माखे भी सीए में मारे छॾियो थी मामा उती मामा काथे आ मामा हेनो हवा हेनो अतो आ मुंहिंजो वॾो आहे एॾो पियो आहे अलाए मां चवां हे मथो अता उतार मां ॾिसां उतार रहियसि थेलो रखो हिते थेलो रखो हथ ॾे उतारसि बी अता थी बी को अके तो ॾाढो अते के सी हुआ बुखार आहे कल टियों को दवा करे बेग वठी नीमास बुखार आहे त असां पुगाऊं हाणे छाजो बुखार आहे हाणे ही सम्झ दिलि जाए करे बाबा पैर काथे थी बा ॿाहिरि कढ थोरो हा मथे करवा गरम अथसि ॾाढो हेनो नोज़ रिसर्च डॉक्टर साहब मां डॉक्टर आहियां तूं डॉक्टर आहे ॾिसदो त हेनो आहे न माण्हू रग मांजी मर्ज़ी आहे मां बाह मां ॾिसां पेर मां ॾिसां मथे मां ॾिसां अखियुनि मां ॾिसां मां ॾिसां थो न ॾिसण दे न बाबा सवड़ विझेसि पेरनि ते सीचेसि थो अमराज बुखार आहे हेॾी घबराइण जी ॻाल्हि न आहे अलाह ख़ैर कंदो नॉर्मल बुखार आहे सीउ घणो अथसि इन जे करे थोरो हिनखे बुखार कंट्रोल करे वियो आहे थधि घणी वठी वई अथसि न हाणे मां हिनखे इंजेक्शन ॾींदुसि हिकिड़ी इनशाला ताला टप ॾींदो ठेक ॾींदो पोइ त बसि न अरे घबराए थो मूंखे थैले में दवा कढी ॾे थोरो मुंहुं मथे कर हा ईअं अखियूं सफ़ा अचूं अची वियूं अथसि डॉक्टर साहब रत खत्म थी वई रत ख़तमु थी वई अथसि त पोइ वॾी अॻ में अचे हा 3 ॾींहं गुज़री विया हाणे 4 ॾींहं बुखार में हमरा ख़तमु थी वियो आहे जॾहिं खट वञी वधंदे पोइ आया हो हिकिड़े ॿिए खे ॾेखारियो चंडरो हुयो डॉक्टर साहब उहो बि अॻ में ॿिए हंधि ॾिसायो थी हा मां हलां थो हेॾे बि डॉक्टर साहब छो ॿिए खे ॾिसां हल माना उन मां इलाज तोखे न लॻो आहे त पोइ माना मूंखे ॾेखारण आयो आहे माना बेकार शइ करे पोइ तव्हां मूंखे ॾिसायो मां हलां डॉक्टर साहब सही तरीक़े से तू ॾिसा उनसे ॾेखारियो से खणी उहो त उन्हीं खे पैसा न तू बि पंहिंजा पैसा वठी कर तू मुफ़्त में ॾिस दे यार इहा ग़लती न कजांइ कंहिं ॿिए जी ॾेखारियल शइ माना मूंखे मोबाइल माण्हू ॾेखारींदा आहिनि भई फिलहाल मिस्त्री न ठाही आहे तूं ठाहे ॾे चोर अॻ में छो खणी वञे होॾे मरीज़ बीमार से पहिरियों मां ॾेई ॾुक ठीकु आहे हथु कढ मांजी बाहि मां बीमार न आहियां मामा थोरो सिधो मुंहुं कर सिधो नथो बीहसि जाए जे मूंखे वठी ईअं अचां न बुखार में टेढ़ो थी वियो हा थधि ते करे हा मन नथो कर काश न सिर्फ पानी पिए तो बग ढोको हुआ भी कटे तो उल्टी करे हो खैर खैर अल्लाह खैर कंदो तू सुभाणे मन वटे जो पियाए छॾे बसि अहिड़ी दवा ॾींदोमांसि छड़ो मानी खाईंदो ये तो मेन वारी सुञाण हा हे मेन जी दवा आहे न जानवरनि जी दवा आहे न सही असांजे के छो योग जी ने तो डॉक्टर साहब बाबा हे ॾिस न हे ॾिसे थो न ॻाढ़ी दवा हा ईअं हमरा ॻाढ़ो लाल कंदुमि तुंहिंजो ॻाढ़ो लाल ठीकु कयांसि थो हाणे हे तो जानवरनि जो डॉक्टर साहब हा जानवरनि जी दवा आहे न तो ये तो इंसान है डॉक्टर साहब हा हे तो इंसान है जानवरनि जी मां कॾहिं चयो त हे शैतान इंसान आहे बिल्कुलु पर ॻाल्हि ॿुध हे जेका दवा आहे न सही हाँ हे रख तूं मां तोखे सम्झायां थो न तूं न सम्झदे इहो त ॻाल्हि सम्झां थो डॉक्टर साहब बिल्कुलु इहा जेका दवा आहे जानवरनि जी आहे हा पर तोखे इहा ख़बर आहे त अॼुकल्ह जेके माण्हू आहिनि जेके इंसान आहिनि त उहे इंसान रहिया ई न आहिनि जानवर थी विया आहिनि बचा जानवर थी विया आहिनि माण्हू पोइ मां इन जे करे जानवरनि जी दवा खणी करे माण्हुनि खे हणंदो आहे न इहो कीअं डॉक्टर साहब इंसान और जानवर जो फ़र्क़ु आहे भला तूं नओं डॉक्टर कां छा
इंसान और जानवर जो फ़र्क़ु आहे हा न हे जल त मां तोखे सम्झायां अरे ॻाल्हि ॿुध हा अॼुकल्ह इंसानियत आहे मामा तूं सुम्ह तोखे सीउ वरितो आहे मां तोखे सुई हणां थो मां हिनखे थोरो सम्झायां अॼु बि सही इंसानियत मूंखे ॿुधाए कहिड़ो ज़ुल्म आहे कहिड़ो कहर लॻो पियो आहे अड़े मासूम ॿार खणी करे वञी करे जेको आहे सो जंग में अॻुवा करे उनखे क़तल था करे छॾनि रोज़ ख़बरां था ॿुधूं असां फेसबुक ते अॼु हे मरी वियो अॼु हे हादसो थियो अॼु हिनखे खून थी वियो अब ईअं आहे न आहे मामा भाउ भाउ जो न आहे पीउ पुट जो न आहे पुटु पीउ जो न आहे माउ जी सनास न रही आहे भेण जी सनास न रही आहे इंसानियत त आहे ई कोन न ओड़े जो ख़्यालु न पाड़े जो ख़्यालु अब आहे ईअं ॿुधाए ईअं त डॉक्टर साहब पर ॻाल्हि मां उहा ई ॻाल्हि थो चवां त इंसानियत आहे ई कोन जेके माण्हूअ जो अॼुकल्ह असां आहियूं न माण्हू हे असां जानवर थी विया आहियूं साईं उहो त हर ॻाल्हि मां अॻे दौर में साईं अॻे अहिड़ो दौर हूंदो हुयो असांजा जेके अबा ॾाॾा हुया त माना वेंदा हुआ ॿार जंग में चवंदा हुया त चल को माण्हू मुंहुं पए असां सां ॻाल्हाए ॿोलाए का भला न मुंहुं पए हाणे साईं जेको अॼुकल्ह असां वारो जेको हाणे वक़्तु आहे हले थो न हाणे चऊं था अलाह करे का भला मुंहुं पए उनखे मारींदासीं खणी भॼाईंदासीं खणी पर को माण्हू मुंहुं न पए त अहिड़ो दौर थी वियो आहे इहे साईं खे चवण लुटा इहे पुरा इहो ज़ुल्म इहे माण्हू अॻुवा करणु इहे मासूम ॿार अॻुवा करे मारे छॾणु सही ज़ुल्म आहे न इंसानियत आई आहे कंहिंजो क़दुरु न आहे कंहिंजो अहसासु न आहे वड़े बाबा हर कंहिंखां नियत ख़राबु लॻी पई आहे बुक्स साड़ छड़ो न को कंहिं वटि ॿर पिया ॾिसे थो साड़ में सड़े थो साईं इहे मां वटि हुजनि उन सां तसब उन सां वहल को ग़रीब जो नथो ख़्यालु करे भाड़े में को अमीर माण्हू आहे त कंहिं ग़रीब जो ख़्यालु करे थो हा कंहिंखे अटो न आहे कंहिंखे घर में पाल न आहे त उहो उस में वेठा आहिनि सीअर में वेठा आहिनि कंहिं कॾहिं कंहिंजी मदद कई आहे पोइ इंसानियत उहो डॉक्टर साहब मां सम्झां थो पर हे त इंसान आहे न तव्हां डॉक्टर खे जो सही इलाज न कंदो त इंसानियत ई ख़तमु थी बराबरि बाबा ॾिस न मां जेको आहे इहो ई बसि मां सोचे छॾियो आहे त माना इलाज जेको आहे जानवरनि वारो इंसाननि ते कंदासीं छो त इंसान आहिनि ई कोन जानवर थी विया आहिनि जानवर थी विया आहिनि तुंहिंजी मर्ज़ी आहे वठंदे दवा ठीकु आहे न वठंदे भली कंहिं ॿिए डॉक्टर खे ॾेखार अबा जो मूं ते नथी इतबार त कंहिं ॿिए खे ॾेखार मां दवा न न आहे हे जानवरनि वारी दवा खणी तूं बि डॉक्टर खे ध्यानु न हो असांजे खां त जानवर थी विया आहियो न माण्हू जानवर थी विया आहियो न कहिड़ो इंसान अबा इंसान आहे इंसानियत हा माण्हू पाण ई चए थो त इंसानियत न आहे रही इंसानियत न आहे रही पर बाबा हाणे तुंहिंजो भाउ सुभाणे मां वठ पुट लॻी वियसि रखो थैले में रख सामान साहब हाणे तूं त पंहिंजी पंहिंजो भाउ सुभाणे ट्रप ॾींदो ठेंग ॾींदो पोइ त बसि न हे त का दवा मां कई त मां त छा मां कंहिंखे ॾींदो ई कोन आहियां क़िस्मत सां हिन जो भाग में इहा दवा अॼु मां खणी आयो आहियां सुभाणे कोड़ी कोड़ी खेॾंदो मल विढ़ंदो पोइ त बसि हाणे हल मूंखे ॿाहिरि छॾिया हे थेलो छांजो भरियल आहे डॉक्टर साहब एतिरा वज़न अथसि एतिरो हिन में ॿिया थैलियूं आहिनि वॾियूं सही जेको अञा घणो माना इंसानी जेको निकितल हूंदो आहे न माना इंसानी खाने कोई ॿाहिरि हूंदो आहे त पोइ हुनखे वरी वॾियूं थैलियूं हूंदो आहे हे थोरो घणो अञा माना इंसानियत में आहे पोइ बि सुभाणे ठीकु ठाकु थी वेंदो मूंखे ॿाहिरि पुॼाए करे 5000 ॾे हलिया 5000 फीस जानवर जी दवा आहे न सही मां की न सही हा न अचो खणी हथ डॉक्टर साहब भी त सही एतिरा पैसा असां ग़रीबनि वटि आया कान हूं हाणे मां सुई आई त मां पोइ भला न करे हाणे आई त मां पैसा ॾियणा पवंदा न त वरी हणांसि ॿी सुई जेका मां रांदो लेटाए हिकु मानी पूरो करेसि अॻे चकर दवा हिकिड़े खे वठी ॾियो उनखे 200 रुपया ॾिनोसीं तोखे 5000 ॾियूं बड़े वाह हेॾी बोतल भरे हई आहे 200 रुपया अचु ॿाहिरि ॻाल्हायूं था पिया अचो हलिया वाह वाह सुम्ह मामा सुम्ह हलिया डॉक्टर साहब तूं त नाजाइज़ ज़ुल्म असां सां करें थो बाबा तुंहिंजो ॿार ठीकु थी वेंदो तूं सां रायत कयां थो तूं 3000 ॾे बसि मां 5000 वठंदो आहियां 3000 डॉक्टर साहब ॿ ॾिजांइ तूं ठतो 500 रुपया असांजी तारीख़ आहे अल्लाह अकबर 1000 ॾिजांइ हाणे बसि वधीक न कर मां दवा आई आहे मां ॾिस पंहिंजो जेको आहे इलाज कयो त मां सुभाणे तुंहिंजो भाउ न थिए त पोइ त जाए सही थियो त पैसा ॾींदो न ॾींदो मां हाणे सुभाणे ताईं पैसा न ॾींदे जॾहिं सही थिए भई जॾहिं हल पोइ ॾिसूं था अलाह कर मां राति अची करे हिकु मानी घुटो ॾेई मारे थो वञासि बसि छाकाणि डॉक्टर साहब छाजे लाइ पैसा नथो ॾे त बाक़ी छा इलाज जीअरो हुजे जॾहिं तूं इलाज करायोसि इलाज कयोसि न हा सही थींदो त पैसा ॾे न ईअं कीअं ॾींदो मां गारंटी अथसि तुंहिंजी कोई अड़े कहिड़ा डॉक्टर ॿधियल हूंदा आहिनि त मरीज़ ठीकु थिए त पोइ पैसा ॾे न छाकाणि ईअं पहिरियों दफ़ो ॿुधो आहे माना मरीज़ ठीकु थिए पोइ पैसा ॾींदा हा सही थींदो असांजो कानून थी हा सही थींदो कमु जहिड़ो मामा थींदो ओ मामा थोरो कुझु फ़ाइदो पियो थी रुपए में चार न पियो त पोइ हाणे हीअं कर न हथु पैसा ॾेई छॾ न सही फ़ाइदो पियो आहे थोरो ईअं न ॾियां 10 रुपया बि अब राति ताईं मर जाए न हा मुंहिंजा पैसा फाथल आहिनि ठीकु आहे सुभाणे मां वठंदुमि पैसा हमरा हुते पोइ त ॾींदे न 5000 ॾींदो मां ठीकु आहे न ठीकु आहे मां मर जाए न राति खे ठीकु आहे तूं पहिरियों दफ़ो इहो कमु कयो